अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। हाँ अग में जो मैं इन यूट्यूब चैनल मुश्ताक परदेसी से कहानियों ताने हर कहानी तबके की मां मोकले रहो आया, समझाने की मोकले रहो आया, तजे अकुल जूं मोकले रहो आया, बेवकूफ़ जूं, ठगनी जूं, बादशाह जूं, वज़ीरन जूं, शहजादन शहजादनी जूं। हाँ इंशाल्लाह उम्मीद है तो बुधी उन्होंने कुछ पिराईंदो मोट मुझे भली दींदो, छो तो मुझे लाइक लाइफ कमेंट कंदो मोट दींदो मुझे मोट सुठी मिली है तद मां ही वरी रिकॉर्ड करे मोकलिया तो मुझे कन दोस्तन फोनियूं भी कयूं घुर भी कई है। उम्मीद तो पंहिंजे दोस्तन ताईं पहुचाईंदो अॻिते मुझो मान कंदो। हीअ कहानी जेका है हीअ अथव अंधे जो अकुल। हाँ अंधे जो अकुल ॾिसूं तो अंधो वरी अंधा तो आम ॾिसो पे था, पर वरी हिन जो अकुल ॾिसूं तो तव्हांखे छा थो ॿुधाए। हीअ मां तव्हां ताईं पहुचाए रहियो आहियां। महिरबानी करे हिनखे ॿुधी तवजह सां मूंखे मोट ॾिजो। हिकिड़ो बादशाह पंहिंजे बानी वज़ीर खे साणु करे शिकार ते चढ़ियो। हलंदे हलंदे हिकिड़ो शिकार नज़र चढ़ियुसि। पंहिंजा घोड़ा खणी उनजे पुठियां छॾियाऊं। शिकार त कुझु पंध खां पोइ जंग में गायब थी वियो, पर हीअ टे ॼणा हिक ॿिए खां विछड़ी विया। वज़ीर ऐं वाने के बादशाह जी ॾाढी गणती हुई से खेसि ॻोल्हण लाइ जंग में जुदा जुदा गस वठी रवाना थिया। हिकिड़ो अंधो फ़क़ीर जो दुनिया खे तर्क करे अची इन ई गस जे भरिसां रहंदो हो, जंहिं तां बानू पिए वियो। बानू जॾहिं फ़क़ीर वटां लॻियो तॾहिं हकल करे पुछियांसि, अड़े अंधत तो को बादशाह हितां वेंदो ॾिठो? हाणे हे माण्हू हुन खां पुछे पियो बादशाह वेंदो ॾिठो? फ़क़ीर यकदम वणाणियो त न रे ॻोल्ट। इहो ॿुधी बानू अॻिते रवानो थियो। टी घण गुज़री त वरी वज़ीर बि उतां अची लॻियो, जंहिं बि घोड़े ते वेठे ई फ़क़ीर खे हकल कई त ए अंधा, वरी तूं हितां बादशाह त कोन वेंदे ॾिठो? फ़क़ीर जवाब ॾिनुसि त ए वज़ीर, हितां हिकु बानू लंघी वियो आहे। वज़ीर बि हलियो अॻिते। अञा कुझु देरि गुज़री त इत्तेफ़ाक़ सां बादशाह ख़ुदि उतां अची लंघियो। तंहिं घोड़े तां लही फ़क़ीर खां वेझो थिए पुछियो त ए अंधा, छा मुंहिंजा माण्हू त हितां कोन लंघिया? फ़क़ीर बि निहायत अदब सां जवाब ॾिनुसि त हाओ बादशाह, थोरी देरि थींदे जो हितां बानू ऐं वज़ीर ॿई लंघी विया आहिनि। बादशाह हैरान थी वियो त हिन अंधे फ़क़ीर असांखे कीअं सुञातो। ख़ानस इन ई हक़ीक़त जो सबबु पुछण लॻो। तंहिं ते फ़क़ीर चवण लॻो त साईं, मूं हक़ीक़त में हर हिक खे संदसि गुफ़्तगूअ मां सुञातो। जॾहिं कंहिं माण्हूअ मूंखे अंधट करे छॾियो तॾहिं ॼात में त पक हीअ को गोलो आहे जो पंहिंजे लियाक़त ज़ाहिर थो करे। उन खां पोइ शायदि वज़ीर साहब जंहिं मूंखे अंधो वेर करे छॾियो, तंहिं करे इहो ॼातमि त हीउ ज़रूरु को समझदार ऐं नेक बंदो आहे। तॾहिं खेसि वज़ीर करे वणाणे ॾिठमि। वरी साईं, जन मूंखे अंधा छा करे छॾियो, तंहिं मां ॼातमि त इहे लफ़्ज़ ख़ुदि बादशाह जे मुख मां निकिता आहिनि। तंहिं करे बादशाह चई जवाबु ॾिनुमि। बादशाह खे फ़क़ीर जो जवाबु ॾाढो वणियो। सो खेसि चयाईं त अंधा, छा अवीं जंग खे छॾे ॾियो? खाधे खुराक लाइ तव्हांखे रोज़ियूं मुक़ररु करे था ॾियूं। बादशाह जे हेतिरी रज़ामंदी ॾिसी अंधो फ़क़ीर खे ॾाढी ख़ुशी थी। सो बादशाह जे लश्कर सां गॾिजी उथी हलियो। हाणे फ़क़ीर रोज़ानो बादशाह जी कचहरीअ में अची हाज़ुरी भरींदो हो। हिकिड़े ॾींहुं बादशाह वटि हिकु लाल विकामण आयो। बादशाह चयो त इहो लाल अंधे फ़क़ीर खे ॾेखारियो, जेकॾहिं इहो पसंदि करे त पोइ वठंदासूं। हिन फ़क़ीर लाल खे ॾिसी चयो त इहो लाल बिल्कुलु सुठो आहे, पर हिन जे अंदरि हिकु जीतो आहे जो लाल खे अंदरि ई अंदरि पियो खाए।
तॾहिं बादशाह फ़क़ीर खां पुछियो त तो कीअं सही कयो त हिन लहल में अंदरि जीतो आहे। अंधे जवाबु ॾिनो, साईं मूं लहल जे वज़न मां सही कयो आहे, छो त लहल ॾिसण में त वॾो पियो अचे पर वज़न अथसि कोन, तंहिं करे ॼातमि त लहल में जीतो आहे। बादशाह यकीन ख़ातिर इहो लहल भञाए ॾिठो त वाक़ई उन मां हिकु जीत निकितो। तॾहिं बादशाह हिन जे अकुलमंदीअ ते ॾाढो राज़ी थियो ऐं हुकुम कयाई त आईंदह लाइ अंधे फ़क़ीर खे संदसि रोज़ीने में 2 जे बदिरां 3 रुपया ऐं 3 वक़्त चाणी मानी ॾिनी वञे। थोरे घणे ॾींहं बादशाह वटि हिकु सुहिणी औरत आदाऊं उन ख़्याल खां त बादशाह खे पंहिंजे हरम में क़बूल करे। बादशाह इन्हनि माण्हुनि खे चवणु लॻो त पहिरियां ई फ़क़ीर खे इहा औरत ॾेखारियो, जेकॾहिं खेसि पसंदि आई त पोइ हिन खे महलात में रहण जी मोकल ॾिनी वेंदी। जॾहिं हिन औरत खे फ़क़ीर वटि आंदो वियो त हिन न कई हमन तम, भरे कचहरीअ में औरत खे मथे खां वठी पेरनि ताईं हथ घुमाए जाइज़ो वठी लॻो ऐं पोइ यकदमि चवणु लॻो, हीअ औरत बादशाही घराणे जे लाइक़ु न आहे। हिन में ॿियूं त सभु ख़सलतूं सुठियूं आहिनि पर कसबियाणीअ जी धीउ ॾिसजण में अचे थी। तॾहिं बादशाह वरी अची अंधे फ़क़ीर जो पासो वरितो ऐं पुछियईंसि तो कीअं सही कयो त हीअ कसबियाणीअ जी धीउ आहे। फ़क़ीर चयोसि त जीअंदा क़िबला, मूं जॾहिं हिन खे मथे ऐं पुठीअ ते हथ लाथा त हिन ज़रो बि कीन कीबायो ऐं जीअं जो तीअं बीठे रही। आख़िर बि त आउं बेगानू ऐं धारियो मर्दोसि, का बि शरीफ़ ऐं ख़ानदानी औरत धारे माण्हूअ जो हथु ईअं जिस्म ते कीअं पसंदि कंदी। तंहिंमें सम्झुमि त हिन औरत में अलबत को अहिड़ो बुनियादी असरु ज़रूरु आहे जो को बि उल्को कोन थी करे। पक थियमि त हीअ का कसबियाणीअ जी धीउ आहे। वाड़िया भेणा अंधा तुंहिंजी सुञाणप। बादशाह खे अंधे जो ही जवाबु बि ॾाढो वणियो ऐं हुकुम कयाई त अॼु खां वठी खेसि रोज़ानू 4 रुपया रोकड़ा ॾिजनि। बादशाह जो इहो हुकुम ॿुधण सां हिन चयो त बादशाह तूं बि वकीलनि जो को बाबो थो ॾिसजी, इंसाफ़ ऐं क़दुरु त तो वटि बि कोन्हे। जे सखी मर्द हुजी हा ऐं इंसाफ़ ॼाणी हा त मूंखे इनाम सां ढाहे छॾी हा, पर ख़ैरु हाणे पंहिंजी मोकिलाणी आहे। ईअं चई कचहरीअ मां उथी हलियो वियो। अदा इहो हुअ अंधे जो अकुलु। इहा मज़ेदार ॻाल्हि अथव, सम्झंदड़ ॻाल्हि अथव। हिन खे तव्हां वराए ॿुधिजो ऐं ॿियनि पंहिंजे संगतियुनि साथियुनि दोस्तनि खे बि ॿुधाइजो, छो त हीअ तव्हांजे वॾे कम जी ॻाल्हि ऐं अकुल वारी ॻाल्हि अथव। ऐं तव्हां बि ॾिसो पंहिंजे दोस्तनि ताईं पहुचायो। जीअं त हीअ मुश्ताक परदेसी यूट्यूब चैनल ते मां फ़क़ीर मारूफ सोलंकी कचहरियूं ऐं कहाणियूं भलियूं भला टोटका ऐं तव्हां ताईं पहुचाए रहियो आहियां ऐं मां तव्हांजो दुआगो बि हूंदो आहियां। ऐं हीउ नंबर तव्हांखे ॾियां थो, जेकॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हां बि रिकॉर्डिंग करणु चाहियो या हिन खां पुछणु चाहियो था त मां तव्हांखे नंबर थो ॾियां हिन मुश्ताक परदेसी चैनल वारे जो 03088256074। इहो अथव मुंहिंजे मुश्ताक परदेसी जो चैनल। जिथे बि हुजो, हिंद में हुजो, सिंध में हुजो, देश में हुजो, परदेस में हुजो, कम में हुजो, कार में हुजो, ऑफिस में हुजो, बंगुलनि में हुजो, कारनि में हुजो, पर यार तव्हांखे मुंहिंजी दुआ आहे अलाह रसूल तव्हांखे ख़ुशि कंदो। तव्हां पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं मूंखे बि ख़ुशि कजो। वरी हिन खां पोइ तव्हांजी मोट मिलंदी।